सकरन जी मौजूद शख्सियत अकबर ख़ासकेली सिंध जी महिमान नवाज़ी वारी सकाफ़त खे क़ाइमु रखंदे ख़ासकेली हाउस सकरन ते इबरत न्यूज़ जे सकाफ़ती सॾ खे मान ॾींदे मोहबती मेड़िया जंहिं में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई, जिन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मरकज़ी अॻवान गुल मोहम्मद रिंद, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान ग़ुलाम सरवर उन्नड़, सकरन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, JWC जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीड़ो शामिल हुआ, जिन अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जिते शाहूकार तहज़ीब रखे थी उते महिमान नवाज़ी ऐं ओताक़ बि सिंध जी शानदार सकाफ़त आहे, पर नफ़्सा नफ़्सी वारे दौर, ॿूसट वारे माहौल ऐं मसरूफ़ियतुनि सबबि उन में घटिताई आई आहे। उन जे बावजूदि के अञा आहिनि जेके इन्हनि सकाफ़तुनि खे ज़िंदा रखियो अचनि, जंहिंमें अॼोकी महिमान नवाज़ी उन जो मिसाल आहे। असीं थोरात आहियूं अकबर ख़ासकेली जा, जंहिं शानदार महिमान नवाज़ी सां गॾु मांझांदे में सिंधी खाधनि जो एहतमाम कयो। मांझांदे में शाहजहान उन्नड़, वरियाम ख़ान पाही, रज़ा मोहम्मद सियाल, ग़ुलाम हैदर सोलंकी, मंसूर लगारी ऐं ग़ुलाम नबी मल्हा पिणु शरीक हुआ। मांझांदे खां अॻु फ़हीम ख़ान पाही आयल महिमाननि जो शानदार आदार भाव पिणु कयो।